थो मारियूं हो ओ बाहि वञे थो बारियूं सुकाई सावा साड़ियूं मूंखे वञे थो मारियूं हो इहो सोहणो वञे थो बाज़ार में 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 ओ बाहि वञे थो बारियूं सुकाई सावा साड़ियूं मूंखे वञे थो मारियूं हो ओ बाहि वञे थो बारियूं सुकाई सावा साड़ियूं मूंखे वञे थो मारियूं हो इहो सोहणो वञे थो बाज़ार में 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 खणी जॾहिं मूं ॾिठाई रैफल जीअं जड़ खोली हयाई अख खणी जॾहिं मूं ॾिठाई रैफल जीअं जड़ खोली हयाई साह धड़ मां निकिरी वियो बसि अची वियुसि सिधे मार में इहो सोहणो वञे थो बाज़ार 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 में कयाई मुंहुं मिलन सां करे न कोई ईअं दुश्मन सां अहिड़ी कयाई मुंहुं मिलन सां करे न कोई ईअं दुश्मन सां मुर्गी जॾहिं अखियूं मिलाई मुर्गी जॾहिं अखियूं मिलाई जीअं कुरड़ी यार में इहो सोहणो वञे थो बाज़ार 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 में आशिक चरिया थींदा सदर अली ईअं कोन जो मरदा अॻे त आशिक चरिया थींदा सदर अली ईअं कोन जो मरदा कीअं वियो मगसीअ खे मारे कीअं वियो मगसीअ खे मारे 15वीं सदीअ जे प्यार में इहो सोहणो वञे थो बाज़ार में इहो सोहणो वञे थो बाज़ार में ओ बाहि वञे थो बारियूं सुकाई सावा साड़ियूं मूंखे वञे थो मारियूं हो ओ बाहि वञे थो बारियूं सुकाई सावा साड़ियूं मूंखे वञे थो मारियूं हो इहो सोहणो वञे थो बाज़ार में इहो सोहणो वञे थो।